अब्दुल हकीम अरशद के हवाले से साईं जिन की 8वीं वरसी तकरीब सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह पारा सत्तार सुंदर साहब बख्शल बागी साहब पारा हिते मल्हाए रहिया आहिनि। असां आर्ट काउंसिल जा जेके अदाकार दोस्त आहिनि गुल मंसूर उस्ताद सनाउल्ला आसिफ जोयो असलम शाह इम्तियाज़ कलोड़ो अरबाब अल्लाह बख्श ओठो सभिनि शिरकत कई आहे। असांखे ॾाढो भलो महसूसु थी रहियो आहे त अहिड़नि कलाकारनि अहिड़नि शाइरनि जा ॾींहं वरसियूं मल्हाए पियूं वञनि ऐं इहो क्रेडिट सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह सत्तार भाई ऐं बख्शल बागी ॾांहुं वञनि था ऐं हिननि हमेशह जेको आहे सो अहिड़नि महान आर्टिस्टनि खे मञता ॾिनी आहे। साईं हकीम अब्दुल हकीम अरशद असांजा उस्ताद रहिया आहिनि। DC स्कूल में असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त उहे यादियूं आहिनि साईं जूं। उन खां अलावा साईं जो जेको बख्शल बागी ॿुधायो कलाम चोरी चोरी इहो ॿ लफ़्ज़ गुनगुनाईंदासीं, साईं खे लफ़्ज़नि जी भेटा ॾींदासीं। चोरीअ 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 कोई कंहिं सां नेण मिलायो वेठो आहे। चोरीअ 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 कोई कंहिं सां नेण मिलायो वेठो आहे। हेॾी सारी महफ़िल में हेॾी सारी महफ़िल में को पाण विञायो वेठो आहे। चोरीअ 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 कोई कंहिं सां नेण मिलायो वेठो आहे। चोरीअ चोरीअ साईं खे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनीसीं। जेको कुझु यादि हुयो उहो तव्हांखे ॿुधायोसीं। वॾी महिरबानी सिंधी अदबी संगत शाह।